वज़ीर आज़म जी सदारत हेठ हाउसिंग सेक्टर में सड़पकारी वधाइण ऐं घटि क़ीमत वारनि घरनि जी फ़राहमी बाबति इजलास थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त रिश्तेरी खे घर फराहम करण ऐं आसान शर्तनि ते कर्ज़ ॾियणु पहिरीं तरजीह आहे। इजलास में हाउसिंग शोबे में सड़पकारी लाइ रुकावटूं ख़त्म करण ऐं समुंड पार पाकिस्तान जे सड़पकारी खे तहफ़ुज़ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त तामीराती शोबे में सड़पकारी सां मईशत खे हथी मिलंदी ऐं रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। वज़ीर आज़म चयो त सूबाई हुकूमतूं ऐं स्टेक होल्डर्स हिकमत अमली जी जोड़जक ऐं अमल दरामद में शामिल कया वेंदा। इजलास में टास्क फोर्स ऐं वर्किंग ग्रुपनि जी तजवीज़नि ते ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त परॾेही सड़पकारनि ऐं समुंड पार पाकिस्तान लाइ ख़ासि क़दम खंया वेंदा। ब्रीफिंग में ॿुधायो पियो त शोबे जे क़ानूनी सुधारनि ते कमु जारी आहे ऐं क़ानून साज़ी आख़िरी मरहलनि में आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया वज़ीर आज़म जी सदारत हेठ हाउसिंग सेक्टर में सड़पकारी वधाइण ऐं घटि क़ीमत वारनि घरनि जी फ़राहमी बाबति इजलास थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त रिश्तेरी खे घर फराहम करण ऐं आसान शर्तनि ते कर्ज़ ॾियणु पहिरीं तरजीह आहे। इजलास में हाउसिंग शोबे में सड़पकारी लाइ रुकावटूं ख़त्म करण ऐं समुंड पार पाकिस्तान जी सड़पकारी खे तहफ़ुज़ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त तामीराती शोबे में सड़पकारी सां मईशत खे हथी मिलंदी ऐं रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। वज़ीर आज़म चयो त सूबाई हुकूमतूं ऐं स्टेक होल्डर्स हिकमत अमली जी जोड़जक ऐं अमल दरामद में शामिल कया वेंदा। इजलास में टास्क फोर्स ऐं वर्किंग ग्रुपनि जी तजवीज़नि ते ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग में ॿुधायो पियो त परॾेही सड़पकारनि ऐं समुंड पार पाकिस्तान लाइ ख़ासि क़दम खंया वेंदा। ब्रीफिंग में ॿुधायो पियो त शोबे जे क़ानूनी सुधारनि ते कमु जारी आहे ऐं क़ानून साज़ी आख़िरी मरहलनि में आहे।